मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मथे उघाड़े नमाज़ पढ़ण कीअं आहे, मजबूरी तहत मथे उघाड़े नमाज़ थी वेंदी, बाक़ी सुस्ती जे करे, काहिली जे करे, टोटराप जे करे टोपी घर में ओछले छॾियो, ईअं वञी करे मां नमाज़ पढ़ां थो, इहो मकरू नमाज़ तंज़ी थींदी। हा, बाक़ी जेकॾहिं उज़ुर थी पियो आहे, टोपी खीसे में मां रखंदो आहियां हमेशह, ऐं टोपी हाणे बि हुई पर अचानक हाणे इतफ़ाक़ लाइ करे टोपी निकिरी वई, त नमाज़ जेको आहे पढ़ो नमाज़ थी वेंदी। मजबूरी तहत जाइज़ आहे, नमाज़ मकरू बि न थींदी। बाक़ी अहिड़ी हालत में नमाज़ मकरू आहे जो बंदो टोटरी आहे, सुस्त आहे सभु आहे, छॾे टोपी केरु खणे, माण्हू चवंदा मुला हे हो, अहिड़ी कंडीशन में जेको आहे तव्हांजी नमाज़ थींदी, पर नमाज़ मकरू आहे ऐं मकरू तंज़ी आहे। यानी नमाज़ मकरू थियो त मामिलो छा थींदो, नमाज़ जे अंदरि जेॾो इनाम हुयो न, उन इनाम जे अंदरि कुझु किलत कई वेंदी, बाक़ी फ़र्ज़ु जेको आहे उहो लही वेंदो। साथियुनि जे ज़हन में ॻाल्हि हुजे, साई टोपी त बिल्कुलु न पाइजो, साई टोपी खां पोइ मथो उघाड़ो अथव पोइ भलो अथव, उहो भलो आहे। हाणे हे ॻाल्हि ॾुखी लॻी, साई टोपी खां मथो उघाड़ो हुजे, उघाड़े मथे खां नमाज़ पढ़ो, पर साई जेकी टोपी मस्जिद में पई हूंदी न प्लास्टिक वारी, इहा न पायो, इहा वधीक ख़तरनाक इहा टोपी आहे। मां तव्हां खां पुछा कंदो, हाणे पुछा कंदो, ॿार वरी एतिरा कंदो, साईं यार चए थो मथे उघाड़ी नमाज़ पढ़ो पर इहा टोपी सां न पढ़ो। इहा टोपी जेकी फाटल तव्हांखे पातल हुजे, तव्हांखे शादी जो सॾु मिले, शादी हाल में इहा टोपी पाए वेंदव, चंदा ई को आयो आहे, तव्हां रस्ते में टोपी उछलींदव, छाजे करे यार इहा टोपी मोतबर न आहे, फज़ीलत वारी न आहे। मथे उघाड़े शादी हाल में वेंदा आहियो न, यानी एब न आहे न, त पोइ नमाज़ पढ़ी सघो था। हर उहो लिबास नमाज़ में पाइणु मकरू आहे जेको लिबास तव्हांखे माशरे में पाइण जे लाइ एब महसूसु थिए, त इहा टोपी त तव्हां मस्तो महिल में बि न पाईंदव, इहा फाटल ऐं छिगल साई टोपी। उलमा सख़्ती सां इन खां रोकींदा त इहा टोपी पंहिंजी मस्जिद में रखो बि न ऐं साथी पाइनि बि न, इन खां बहितर मथे उघाड़े नमाज़ पढ़ो।